नाज़िन आवाज़ टीवी जे सॾे गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल में सकाफ़ती जागरता तकरीब थी गुज़री, जंहिंमें तालीम खाते जे ऑफिसरनि, शागिर्दनि ऐं उस्तादनि वॾे अंग में शिरकत कई। शागिर्दनि क़ौमी गीत ॿुधाया ऐं टैबलोस बि पेश कया। तफ़सील ॿुधाए रहियो आहे एजी कुंभर। हो सिंधड़ी शाद रहे शल सदा आबाद रहे, शल सिंधड़ी शाद रहे शल सदा आबाद रहे। हो दिहु न दुखियो कोई ॾिसे सही जिए जिए सिंध जियन सिंध वारा अल्लाह जिए जिए सिंध जियन सिंध वारा। आवाज़ टीवी न्यूज़ जे सॾ ते गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल में सकाफ़ती रंगारंगी जागरता तकरीब थी गुज़री। सकाफ़ती रंगारंगी तकरीब में घोट कुंवार समेत ॿिया टेबलोस पिण पेश कया विया। सकाफ़ती तकरीब में तलका एजुकेशन ऑफिसर सेकेंडरी अली मोहम्मद लिगारी, साबका तलका एजुकेशन ऑफिसर नूर मोहम्मद चांडियो, स्कूल के हेड पीरड़िनो चांडियो ऐं ॿियनि सिंध की क़दीमी सकाफ़त ते रोशनी विधी। जीअं त अॼु आवाज़ टीवी जे तरफ़ां गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल में जेको प्रोग्राम सिंध सकाफ़त जे तरफ़ां रखियो वियो आहे, असां उन्हनि जा तमामु शुक्रगुज़ार आहियूं ऐं सकाफ़ती ॾियारे ऐं हिनखे प्रोग्राम खे ॾिसी असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे। प्रोग्राम सकाफ़ती ॾियारो जेको गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल में मल्हायो पियो वञे, हिन प्रोग्राम में स्कूल के शागिर्दनि तमामु बहितरीन नमूने सां हर किरदार ते पंहिंजी परफॉर्मेंस ॾिनी। हिन प्रोग्राम के वधीक उजागर करण में आवाज़ टीवी जो तमामु घणो किरदार आहे। असां गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल में आवाज़ टीवी जो जे तरफ़ां सिंध सकाफ़त ॾियारो मल्हाए रहिया आहियूं। सिंध जो सकाफ़त ॾियारो मल्हाइण जो मक़सदु इहो आहे त जेके सिंध जे अंदरि पाकिस्तान जे अंदरि नफ़रतूं आहिनि उन नफ़रत खे ख़तमु कयूं, मोहबत जो पैगाम ॾियूं, अमन जो पैगाम ॾियूं, तालीम जो पैगाम ॾियूं। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल पेरूमल में ही सकाफ़ती ॾियारो रखायो आहे। असां सभिनी खे सकाफ़त मल्हाइणु घुरिजे। सिंध जे करे खफ़न जो मूंखे क़बूल आहे, आज़ादी ख़ातिर कयो दफ़न मूंखे क़बूल आहे। अञा ऋण मारड़ अचे थी मता ईअं सम्झो मुआ मुर सारा। तकरीब में शरीक उस्तादनि शागिर्दनि इहो वचन वरजायो त 4 डिसंबर क़ौमी ईद आवाज़ टीवी न्यूज़ सां गॾु मल्हाईंदासीं। कैमरामैन टीम सां गॾु एडी कुंबर, आवाज़ टीवी सां गॾु।